अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों मैं अली हसन अब्बासी आहियां। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे सुण सनियो उनसी, इंटरव्यूज़ मुरतब निसार शाहीन, छपाईंदड़ पूरब पब्लिकेशन लाड़काणो सिंध, छापो पहिरियों 2009 ईस्वी। पेश लफ़्ज़ साल 1994 ईस्वीअ में कराचीअ मां पूरब जे नाले सां मैगज़ीन जारी कयो वियो, जंहिं लाइ सिंध जे साञावंद आलिमनि ऐं अदीबनि सां इंटरव्यूज़ पिणु कया विया जेके हुन मैगज़ीन में शामिलु थिया। अख़बार या मैगज़ीन जी उमिरि किताब जी निस्बत घटि थिए थी। ॿियो त उहे समूरा इंटरव्यूज़ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ शुमारनि में छपिबा पिए रहिया ऐं हिकु जाइ ते हिकु हंधि गॾु कोन हुआ। उन्हनि खे यकजा करे सहेड़े तरतीब ॾेई किताबी सूरत में आणणु ज़रूरी हो। साॻिए वक़्तु आहे हिकु अहिड़ी ज़िम्मेवारी महसूसु थी जहिड़ी इंटरव्यू करण वक़्तु महसूसु कई वई हुई। सिंध जे ॾाह जा उहे ॾीआ जंहिंजे रोशनीअ सिंधी ॿोली ऐं अदब खे ॿियनि ॿोलियुनि ऐं ॾेहनि में पिए झरकायो आहे, उन्हनि जी ॼाण खे पढ़ंदड़नि ताईं पहुचाइणु ऐं उन्हनि जी शख़्सियत जे गोशनि ऐं पहलुअनि खे नुमायां निर्वार ऐं महफ़ूज़ करणु हिकु अदबी वर्कर जी ज़िम्मेवारी बणिजे थी। उन ई ज़िम्मेवारीअ खे महसूसु कंदे हीअ किताबु तरतीब ॾिनो वियो आहे। जेतोणीकि उन्हनि शख़्सियतुनि जे फ़न ऐं फ़िक्र ते लिखण जी घणी गुंजाइश ऐं ज़रूरत आहे, पर संदन इंटरव्यूअ खे वधीक अहमियत ॾींदे हिते फ़क़ति सरसरी तौरु संदन मुख़्तसिर तारीफ़ ॾिनो वियो आहे, छाकाणि त इंटरव्यू जे किताब में अहमियत वरी बि इंटरव्यू खे ई हासिलु आहे। हिन किताब में पूरब में शाइल थियल फ़क़ति उहे इंटरव्यूज़ शामिलु आहिनि जेके मुरतब पारां कया विया हुआ। तरतीब जे लिहाज़ खां किताब जे आख़िर में ॾिनल ग़ुलाम सरवर मंगीअ जो इंटरव्यू अणछपियल इंटरव्यू आहे। पूरब पब्लिकेशन जो पहिरियों किताबु आहे। हिन किताब जे तरतीब में गेटअप, लेआउट या प्रूफनि वग़ैरह में यकीननि के घटितायूं या उणायूं रहिजी वियूं हूंदियूं। पढ़ंदड़नि खे वेनती आहे त पढ़ण खां पोइ पंहिंजी राय ॾियनि त जीअं इशाअत जे सिलसिले में आईंदह लाइ असांजी रहनुमाई थी सघे। निसार शाहीन। शेख अयाज़, सिंधी अदब जो वहाउ तारो शेख अयाज़, जंहिं पंहिंजी ज़ोरदार तख़लीक़ी क़ुवत सां सिंधी अदब जी काया पलटे छॾी। संदसि तख़लीक़ी ऐं फ़नी सलाहियतुनि जे असर करे रिवायती सिंधी अदब जदीदियत ऐं तरक़ी पसंदि नज़रियनि जी शाहराह ते क़दम रखियो ऐं नई टहीअ लाइ हिकु राह ऐं रस्तो हमवार थियो। 20वीं सदीअ जे सिंधी शेरो अदब ते हिन अणमिट असर छॾिया आहिनि। नसर तोड़े नज़म में संदसि 50 खां वधीक किताब सिंधी अदब जो बेबहा ख़ज़ानो आहिनि। शेख मुबारक अयाज़ शिकारपुर में जनमु वरितो, वकालत जे पेशे सां वाबस्ता रहियो ऐं ज़िंदगीअ जो ॻचो अरसो सखर में पिणु गुज़ारियईं। 27 डिसंबर 1997 ईस्वीअ ते कराचीअ में वफ़ात कयईं। संदसि मज़ार भिटाईअ जी मज़ार साम्हूं कराड़ जे कप ते आहे। पूरब शहर तख़लीक़ करण वक़्तु तव्हांजी कैफ़ियत कहिड़ी हूंदी आहे? शेख अयाज़, मां शहर लाशऊर ऐं तहतल शऊर जे विच वारी हालति में लिखंदो आहियां। घणो करे शाइर तहतल शऊर ऐं शऊर जे विच वारी हालति में लिखंदा आहिनि। अजीब ॻाल्हि आहे जो राति जो मूंखे निंड वठी वेंदी आहे। नोटबुक मुंहिंजे भरिसां रखियलु हूंदो आहे। झटिको ईंदो आहे, जाग थींदी आहे त मां नोटबुक ते हिकिड़ो शेर लिखी छॾींदो आहियां। वरी निंड वठी वेंदी आहे ऐं वरी झटिको ईंदो आहे ऐं जाग थींदी आहे त शेर लिखी छॾींदो आहियां। ईअं ई रातियुनि जूं रातियूं मूं कई शेर लिखिया आहिनि। उहा कैफ़ियत गुज़िरियल 5-6 सालनि खां रही आहे। 5-6 साल अॻु मां सम्झंदो हुउसि त सिगरेट ऐं विस्की ज़रूरी आहे माण्हूअ खे इंसेंटिव ॾियण लाइ, पर मां नथो सम्झां त को उहे ज़रूरी आहिनि। हाणे त 5-6 सालनि खां मां न सिगरेट पीआं ऐं न लिकर खे हथु लाहियां। उन जे बावजूदि मां मुसलसल लिखंदो रहियो आहियां। सॼी राति लिखंदो रहियो आहियां। उहा का हाम न आहे। मुंहिंजा एतिरा सारा किताब जेके मूं उन ई अरसे में लिखिया आहिनि उहे पंहिंजे लेखे उन ई जी गवाही आहिनि। ख़बर न आहे त उहे सिटूं किथां मंछर जे आड़ियुनि वांगुरु उॾामी थियूं अचनि। कंहिं महिल मंछर जे आड़ियुनि वांगुरु हेठि ऐं मथे हूंदियूं आहिनि। हिकु सिट मथे हूंदी आहे त ॿी पने जे हेठि ते लिखियलु हूंदी आहे। कंहिं महिल त मां उबती निब सां लिखी वेंदो हुउसि त रुॻो पने ते रहड़ा ईंदा हुआ। पोइ काज़ी मंज़र जो मुंहिंजो मदाह आहे ऐं ख़ुशख़त कातिब बि आहे, उहो अची उहे रहड़ा चाक सां भरींदो ऐं उन्हनि तां लिखंदो हो। उहे परफेक्ट लाइन्स हूंदियूं आहिनि। सुबुह सां का हिकु अधु सिट
अगरि फेराइणी पए त फेराईंदो हुउसि त ठीकु, न त घणो करे उहे साॻियूं हूंदियूं हुयूं। हाणे उहा इनर रिज़र्वायर मुंहिंजी कहिड़ी आहे? उहा मानसुरूर जेका इंसान जे अंदर में खुटे थी न खुटे, उन जे बारे में मां अंदाज़ो नथो लॻाए सघां। दरअसल जेको बि क्रिएशन ऑफ आर्ट आहे, हर क़िस्म जो आर्ट, उन जो तजियो चङी तरह नथो करे सघिजे। मां 1000 सिफ़ा जो किताबु पढ़ियो आथर कौंसलर जो क्रिएशन ऑफ आर्ट बाबति। मूं ॾिठो त उहो कोई बि तसली बख़्श जवाबु न ॾेई सघियो आहे। ॼणु चए पियो त आर्ट जी क्रिएशन ॼणु हिकु पेंट अप रिलीज़ आहे। पर गुसान जो फिलासॉफी ऑफ लाफर हिन कोट कयो आहे। उन में हिन चयो त लाफ्टर माण्हूअ जी इनर रिलीज़ आहे। टहक तॾहिं थो माण्हू ॾिए जॾहिं हिन जे अंदरि जेका पीड़ा आहे उन मां हू जान छॾाइण थो चाहे। ईअं हिन जो मिसाल ॾेई करे काउंसलर चयो आहे त आर्ट बि अहिड़ी तरह उन पीड़ा मां जान छॾाइण जी कोशिशि आहे। इनर अर्ज आहे इंसान जे उन जे इज़हार जी बहितर सूरत आर्ट जी क्रिएशन आहे। अजीब अजीब कैफ़तूं इंसाननि ते आयूं आहिनि। वान गोग जॾहिं पेंट कंदो हो त हू सूरजमुखीअ जे खेतनि में वेही करे जॾहिं ॾींहुं सफ़ा तपी वेंदो ऐं जॾहिं हिननि जे दिमाग़ जी रत सफ़ा गरम थी वेंदी हुई, तॾहिं हू वेठो बुर्श स्ट्रोक्स हणंदो हो। ऐं अहिड़ा बुर्श स्ट्रोक्स हिन पंहिंजी पेंटिंग्स में एतिरी तेज़ीअ सां आया आहिनि जो ईअं थो लॻे त ज़िंदगी हिकु हंधा ॿिए हंधि तमामु ज़ोर सां टपंदी वञे थी पई। ईअं केतिरनि माण्हुनि जी जुदा जुदा कैफ़ियत रही आहे। मूं तक़रीबन सभई आर्टिस्ट ऐं अदीब दुनिया जा पढ़िया आहिनि। रूसी शाइर वोज़नी सेंकेसी चवंदो हो त जॾहिं मां शेर थो लिखां त मुंहिंजो दिमाग़ इलेक्ट्रिक शेवर वांगुरु थो फिरे। अहिड़े नमूने सां जुदा जुदा माण्हुनि जा एक्सपीरियंसिस आहिनि। ग़ालिब चवंदो हो त आते हैं गैब से मज़ामीन ख़याल में, ग़ालिब शरीर ख़ाम नवाई सरवश है। त उहे मज़मून मूंखे ग़ैब मां ख़्याल में अचनि था। ऐं ग़ालिब जेको कलम जे लिखण जो आवाज़ु आहे उहो ॼणु जिब्राईल जे आवाज़ वांगुरु थो लॻे। उहा इलामी कैफ़ियत आहे। इलाम जी माना उहा न आहे त इलाम रुॻो पैगंबरनि ते लहंदो हो। ॿियनि माण्हुनि ते बि जंहिं नमूने ईअं ओचितो का शइ विज वांगुरु लहे थी त उन खे इलामी कैफ़ियत चवंदा आहिनि। मूं सीरत नबीअ ते मौलाना मौदूदीअ जो किताबु पढ़ियो आहे। उन बि इलाम जी साॻी तशरीह कई आहे त इलाम ॿियनि माण्हुनि ते बि अची सघे थो। जो इलाम जो ख़ुदा जो लफ़्ज़ आहे उहो ख़ासि पैगंबर ते लहे थो। बाक़ी हूअं ॿियनि ते बि अहिड़ी इलामी कैफ़ियत छांइजी वञे थी। पूरब शाइरीअ जो वजदान या इलाम सां कहिड़ो रब्त आहे? शेख अयाज़ रद्द त माण्हू एक्सप्लेन नथो करे सघे। उहो कीअं थो अचे? को सदियुनि जो सिलसिलो आहे जो इंसान जे जीन्स में लिकियलु आहे, जेको इज़हार जे पियो थो। यू नेवर नो। मूं केतिरा ई अहिड़ा शेर लिखिया आहिनि जो उन्हनि जो जेको महाकाती पस मंज़र आहे उहो मूं कॾहिं बि ॾिठो न आहे। हिकिड़ो बैत मूं लिखियो, मतां मारी सेड़ खे गहरी घाटी झंग, कीअं चइजे उन संग तोके घाया ॾींहड़ा। मूं कॾहिं बि घाटे झंग में सेड़ माण्हू त ठहियो, पर झंग में सेड़ ॾिठी बि न आहे। अहिड़े क़िस्म जा खोड़ सारा शेर आहिनि जंहिंजा महाकाती पस मंज़र मां हिननि जिस्मानी अखियुनि सां त कोन ॾिठा आहिनि। मुमकिन आहे त उहे मुंहिंजे तहतल शऊर ॾिठा हुजनि। हूअं माण्हू कई शयूं ऑब्ज़र्व कंदो वेंदो आहे। माण्हूअ खे पाण पतो न हूंदो आहे, हू कॉन्शियसली शऊरी तरह उहे ऑब्ज़र्व न कंदो आहे, पर हिन जो तहतल शऊर उहो ऑब्ज़र्व कंदो वेंदो आहे। पूरब कंहिं दौर में मां नसरी नज़म लिखण जे ख़िलाफ़ु हुआ। उन बाद मां ख़ुदि नसरी नज़म तमामु घणो तख़लीक़ कयो आहे। नसरी नज़म बाबति कुझु ॿुधाईंदा त नसरी नज़म तख़लीक़ ऐं फ़नी हवाले सां छा आहे? शेख अयाज़ नसरी नज़म लाइ बि साॻी क़िस्म जो इंस्पायरेशन घुरिजे जेको नज़म जो आहे। छड़ो नसरी नज़म में बहर वज़न कोन आहे। नसरी नज़म में कैफ़ियत पूरे नज़म जी अचे थी। मूं त हींअर काफ़ी नवां नसरी नज़म लिखिया आहिनि, पर ताज़ो हिकिड़ो किताबु
चवणियूं ऐं जाचनाऊं जेके बरसाति में लिखंदो हुउसि, तरतीब ॾिनो अथमि, उन्हनि खे बि पिणु नंढनि नसरी नज़मनि जी कैफ़ियत आहे। उहे ईअं आहिनि जीअं टैगोर जा नसरी नज़म हुजनि, जीअं ख़लील जिब्रान जा हुजनि, या जीअं मैटलिंक जा हुजनि, या वरी जीअं बेकन जा हुजनि जूं सिटूं हुजनि, या वरी ऑस्कर वाइल्ड जूं सिटूं हुजनि। त अहिड़े नमूने उहे बि ईअं मूं लिखिया हुआ। रातिनि जो निंड मां जंप ॾेई उथंदो हुउसि ऐं लिखंदो हुउसि, जीअं मां शेर लिखंदो आहियां। नसरी नज़म सॼी दुनिया में पंहिंजे लेखे नज़म जी हिकिड़ी मशहूरु सिंफ़ आहे। ऐं हिन वक़्तु जॾहिं माण्हू शाइरीअ लाइ रियाज़ नथा करे सघनि ऐं जंहिं लाइ सॼी ज़िंदगी माण्हूअ खे अर्पणी पए थी, ॿाहिरि वज़न जेको अॻे राइज आहे, या नओं जेको माण्हू तख़लीक़ थो करे, या जेकी नवां तजुर्बा थो करे, उन ई लाइ जंहिं माण्हूअ खे एतिरी फ़ुर्सत कान थी मिले त हू नज़म मां जान छॾाए थो। पर मुंहिंजे लाइ उहा ॻाल्हि न आहे। मूं त नज़म बि नसरी नज़म खां घणा लिखिया आहिनि। हूअं त जीअं हाइको लाइ चयो हुयनि त जेको बि चांड्रोकी राति में घुमी सघंदो आहे उहो हाइको लिखी सघंदो आहे। त नसरी नज़म बि ईअं ई आहे त जंहिं 4 किताब पढ़िया आहिनि उहो नसरी नज़म लिखी थो सघे। ऐं अॼुकल्ह त जेको नसरी नज़म लिखिजी रहियो आहे उन खे त न मोह आहे न सुर, को पतो ई कोन थो पवे त छा था लिखनि। नसरी नज़म ते मूं पंहिंजी किताब सरलोईड़ा गभिया में 50 सिफ़ा महाग लिखियो आहे। जंहिंजी उन मौज़ूअ में दिलचस्पी हुजे उहो महाग पढ़ी ॾिसे। पूरब अॼुकल्ह अदीबनि में अदब बराए अदब ऐं अदब बराए ज़िंदगी बहस जो मौज़ू बणियलु आहे। अव्हां जी उन बाबति कहिड़ी राय आहे? शेख हयाज़: अदब बराए ज़िंदगी कम्यूनिस्टनि जो नारो हो। कहिड़ी ज़िंदगी, उन जो डेफिनेशन त हुननि ॾिनो ई कोन त हीअ ज़िंदगी या हिन ज़िंदगीअ खां बि अॻिते कुझु आहे। उन ई ॻाल्हि जे बारे में त कुझु ई कोन चवंदा हुआ। अदब बराए ज़िंदगीअ खे आर्ट ऑफ लाइफ चयो वियो, पर मां चवंदो हुउसि त ज़िंदगी बराए अदब वधीक बामाना आहे, छाकाणि त सॼी ज़िंदगीअ खे वक़ुफ़ु करे चङीअ तरह माण्हू अदब पैदा करे सघे थो। पर अदब बराए ज़िंदगीअ खे रूस में महसूसु कयो वियो। मिसाल तौरु न रुगो मौजूदा दौर जी ज़िंदगी, पर हू त चवंदा हुआ त जेको मुस्तक़बिल में अचिणो आहे उन ई जे बारे में बि लिखियो वञे ऐं उन ई सां अवाम खे इंसाइट कयो वञे। क्लास स्ट्रगल, तबक़ाती कशमकश लाइ जा कम्यूनिज़म जो बुनियादी नज़रियो हुई त जेको अदब उन तबक़ाती कशमकश खे उत्साहे थो, उभारे थो, उहो ई अदब बराए ज़िंदगी सम्झो वेंदो हो। ऐं उहो तबक़ाती नज़रियो किथे पहुतो, कीअं ऊंधो थी किरियो, उहो त 1985 ईस्वीअ में रूस जे सदर गॉर्बाचोव पेरेस्ट्रोइका किताब लिखी उहो वाज़े करे छॾियो। मां उन करे त तरक़ी पसंदि अदब नाले जे ख़िलाफ़ु न आहियां। लफ़्ज़ ॿ आहिनि, हिकु आहे तरक़ी पसंदि, ॿियो आहे तरक़ी पज़ीर। तरक़ी पज़ीर सही माना में तर्जुमो आहे प्रोग्रेसिव, ऐं तरक़ी पसंदि जी माना त जेको तरक़ीअ खे पसंदि करे, उहो त हार्मलेस लफ़्ज़ आहे। प्रोग्रेस रियलिज़म लफ़्ज़ असल में स्टालिन 1929 ईस्वीअ में इंट्रोड्यूस कयो, उहो ॾेखारण लाइ त मुआशिरो मुंहिंजी डिक्टेटरशिप हेठि लाज़मी तौरु तरक़ीअ ॾांहुं वञी रहियो आहे। 1939 ईस्वीअ में हिन उहो लफ़्ज़ कतबु आंदो, पर 1939 ईस्वीअ में जॾहिं सेकेंड वर्ल्ड वार ॿी जंग अज़ीम लॻी ऐं हिटलर, फ्रांको ऐं मुसोलिनी वग़ैरह जी कारवायुनि साबित कयो त इंसानु न रुगो लाज़मी तौरु तरक़ी नथो करे सघे, पर हज़ार साल पुठिते धिकिजी रहियो आहे। उन ई करे प्रोग्रेसिव रियलिज़म ॻाल्हि ग़लति आहे ऐं उन ई खे महसूसु कंदा हुआ। जीअं असांजे टीवीअ ते कंहिं टूथपेस्ट ते हिकिड़ो शेर लिखी पिया था ॻाइनि ऐं शेविंग क्रीम ते लिखी था ॻाइनि, त ईअं आयरन पाइप्स जेके नवां ठहंदा हुआ, स्टालिन रूसी शाइरनि खे चवंदो त तव्हां उन्हनि ते शेर लिखो। स्टालिन वटि को शाइरनि जो क़दुरु न हूंदो ऐं न ई कम्यूनिस्ट वर्ड में को हिननि जो क़दुरु हो। पास्तरनि खे हिकिड़े भेरे अची खुटीअ खयूं। पेरी डेलेंको नाले मास्को खां 60 मील परे कॉलोनी आहे जिते अदीबनि जा कई बंगला ठहियलु आहिनि। उतां हिन स्टालिन खे फ़ोन करे चयो त मां तोसां ॻाल्हाइण थो चाहियां। स्टालिन जे मिलिट्री सेक्रेटरीअ फ़ोन खयों ऐं स्टालिन खे चयो त पास्तरिंग तव्हां सां ॻाल्हाइण थो चाहे। स्टालिन खे
पासरनि लाइ सॉफ्ट कॉर्नर हूंदी हुई, छाकाणि जो कंहिं वक़्त में हिन स्टालिन ते हिकिड़ो नज़म लिखियो हो। स्टालिन फ़ोन ते पासरनि खां पुछियो त तोखे छा घुरिजे, वाट डू यू वांट। पासरनि चयो त आई वांट टू टॉक टू यू अबाउट लाइफ एंड डेथ। त स्टालिन अहमक चई करे टेलीफोन रखी छॾियो। पोइ त पासरनि खे डॉक्टर ज़ेवागो लिखण ते नोबेल प्राइज़ मिली हुई, पर हिन जी ॻाल्हि जे स्टालिन ॿुधे हा त हुनखे उन ॻाल्हि जी ख़ातिरी थी वञे हा त इंसानु कहिड़ी बि महिल फ़क़ो ॾेई किरी सघे थो। स्टालिन खे ब्रेन हेमरेज थी पई ऐं हू 64 वरनि जी उमिरि में फ़क़ो ॾेई किरियो। कोई बि हिन खे बचाइण वारो कोन हो। लाइफ एंड डेथ ते जेकॾहिं हू हुन सां बहस करे हा त हू उन ॻाल्हि जे बारे में अॻुवाट तयारु हुजे हा त इंसान जी ज़िंदगी ॾाढी मुख़्तसिर ऐं मुस्तार शइ आहे। कहिड़ीअ महिल बि उहा जीअं पन ते माक जो फुड़ो हूंदो आहे गुम थी सघे थो, पर हिन इडिएट चई करे फ़ोन रखी छॾियो। अदब बराए अदब यानी आर्ट फॉर आर्ट जो बानी ऑस्कर वाइल्ड ऐं बोल्दियर हुआ। जॾहिं क्लास स्ट्रगल फेल थियो, प्रोलतारी गवर्नमेंट जंहिं सॼी दुनिया खे बदिलाइण पियो चाहियो, 75 सालनि में फुल सर्कल अची ख़तमु थी वई। इकनॉमिक डिटर्मिनिज़म जो नज़रियो जेको कम्यूनिस्टनि जो हो त जेकॾहिं इक़्तिसादियात खे बदिलायो वञे त इंसान खे बदिलाए सघिजे थो, पर ईअं न थियो। इंसानु अहिड़ो ई बगड़ चीतो ऐं जानवर रहियो जहिड़ो अॻु में हुयो। 75 सालनि में हिन में का बि तब्दीली न आई। इंसान जे किरदार खे बदिलाइण पहिरीं ॻाल्हि आहे। मूं उहो ॿुधाइण पियो चाहियो त अदब बराए अदब ऑस्कर वाइल्ड ऐं बोल्दियर सां शुरू थियो। बोल्दियर फ्रांस जो हूंदो हो, ऑस्कर वाइल्ड इंग्लैंड जो हूंदो हो। उन्हनि आर्ट फॉर आर्ट जो बुनियादु रखियो। हाणे मां उन जे नतीजे ते पहुतो आहियां त आर्ट फॉर आर्ट खे वधीक माना आहे। लॻे उतरवा किंजर हिंदोरो थिए, उन में कहिड़ी ज़िंदगीअ जो नज़रियो आहे, भिटाई उहो चयो, ऐं उहा हिकु इमोरल लाइन आहे। अहिड़ियूं कई लाइन्स तव्हांखे भिटाईअ जूं मिलंदियूं। अदब बराए ज़िंदगी लिखण वारा कंहिं न कंहिं सियासी पार्टीअ सां मुलविस थी विया। आर्ट फॉर लाइफ जो मक़सदु ईअं हो त आर्टिस्ट हिकिड़ो काराओ या कमदार थी कमु अचे। कम्यूनिस्ट पार्टीअ जो पोइ किथे उहे कम्यूनिस्ट पार्टीअ जा कारावा ऐं कमदार थी कमु न आया त कंहिं ॿिए पार्टीअ जा वञी थी आया। मां हिंदुस्तान साहित्य अकेडमी बम्बई वियुसि। उते उर्दूअ जा किताब ॾिठमि त कहिड़ा नवां किताब छपिया आहिनि। उन्हनि में चकपस्त जो मजमूआ कलाम बि हो। मूं एकेडमीअ वारनि खे चयो त मूंखे ॾे हिकु कापी। त हुन चयो त साईं तव्हां 10 माण्हू आहियो, 10 कापियूं कुल विकामियूं आहिनि हिन किताब जूं। चकपस्त हिंदुस्तान जो वॾे में वॾो कॉम्पर्स शाइरु हूंदो हो ऐं उन्हनि ॾींहंनि में हिन खे पढ़ी माण्हू आतिश बगोला थी वेंदा हुआ। उहो हिकु शोला नवाज़ शाइरु हूंदो हो। अहिड़े नमूने मौलाना ज़फ़र अली ख़ान मुस्लिम लीग जो शाइरु हूंदो हो। हिन जो नालो वठण जी कंहिंखे हिमत न थींदी हुई। हिन जो भउ सां नालो खणंदा हुआ। हू मुस्लिम लीग जो शाइरु हो ऐं पूरे लाहौर ते छायल हो। हिकु भेरे हैदराबाद रेलवे स्टेशन ते उन जा किताब ॾिठमि। 4 वॉल्यूम्स हुयूं जेके रीप्रिंट कयूं वियूं हुयूं। उन्हनि ते मखियुनि जा निशाना, चौधारी, उन्हनि जो कवर एॾो गंदो थी चुको हो जो कंहिंजे वठण ते दिलि न पई थिए। मूं स्टॉल वारे शख़्स खां पुछियो त हीउ किताबु ईअं छो थी वियो आहे। चयईं त साईं मूं हिकिड़ी कापी घुराई हुई, 4 साल थी विया आहिनि, कोई वठे ई कोन थो। त उहा ट्रेजेडी अदब बराए ज़िंदगीअ जी आहे। अदब बराए अदब जी नाहे, छाकाणि त ज़िंदगी हिकु हंधा जंप खाई ॿिए हंधि थी वञे ऐं ॿिए हंधां जंप खाई 3 हंधि थी वञे त उन सां जेका वाबस्ता शाइरी आहे उहा इरलेवेंट थी वञे थी, उहा बेमक़सद थी वञे थी। हिंदुस्तान जॾहिं आज़ादु थियो त चकपस्त वीचारे जी शाइरीअ जी कहिड़ी माना, बसि ॻाल्हि ख़तमु थी वई। मुस्लिम लीग जॾहिं पाकिस्तान ठाहियो त ज़फ़र अली ख़ान जे शाइरीअ खे कहिड़ी माना। पर आर्ट पंहिंजे लेखे हिकिड़ो मक़सदु बिला ज़ात आहे। जेकॾहिं माण्हू आर्ट खे क्रिएट करे थो त उहो ॼण ज़िंदगीअ वास्ते बि हिकु हिसाब सां तख़लीक़ करे थो, छाकाणि त इंसान खे जेकॾहिं फ़ुर्सत जे घड़ियुनि में चैन ऐं सुकून क़ल्ब जेका शइ ॾेई सघे, उन जी जेकॾहिं तफ़रीह लाइ को ज़रियो थी सघे त उन लाइ पंहिंजे लेखे जवाज़ आहे। उहो ज़रूरी न आहे त आर्ट खे कंहिं सां वाॻे करे कंहिंजी कढ लॻायो वञे। मूं इहे खोड़ आर्टिस्ट पढ़िया आहिनि जेके ख़ासि करे पेंटिंग्स में हूंदा हुआ। से घणो करे आर्ट फॉर आर्ट जा क़ाइल हूंदा हुआ।
आर्ट फॉर लाइफ पोइ गोया जेको स्पेनिश पेंटर हो उन में नज़र अचे थी। रेपिन जेको रशियन पेंटर हो उन में नज़र अचे थो। गोया त ॾाढो चङो पेंटर हो। मां चवंदो आहियां त दरअसल तरक़ी पसंदि हक़ीक़त निगारी त बिल्कुलु बेमानी आहे, छाकाणि असुलु तरक़ी पज़ीर लफ़्ज़ आहे, उन जी माना त उहो लाज़मी तौरु तरक़ी कंदो रहे। प्रोग्रेस रियलिज़म बेमानी आहे। रियलिज़म ईअं आहे त हक़ीक़त माण्हुनि अॻियां पेश कई वञे। एमिली ज़ोला जा नाविल खणंदव त उन वक़्तु फ्रांस जी जेका लाइफ हुई उहा रियलिस्टिकली पोर्टे थियल आहे। डिकेंस जा नाविल खणंदव त सॼो इंग्लैंड तव्हां अॻियां उभरी ईंदो। गोरकीअ जा नाविल ऐं शार्ट स्टोरीज़ खणंदव त सॼो रूस तव्हांजे अखियुनि अॻियां उभरी ईंदो। त अहिड़े नमूने रियलिज़म खे त माना आहे ऐं उहा आर्ट में वरी वरी उभरी अचे थी। पर रियलिज़म छड़ो हिकु फॉर्म ऑफ आर्ट न आहे। दुनिया में कई फॉर्म ऑफ आर्ट आहिनि। फ्रांस में ॾिसो त पोस्ट इम्प्रेसिज़म, कम्यूनिज़म, सेरियलिज़म, क्यूबिज़म, सिरियलिज़म ऐं डाडाइज़म उन्हनि जा तमामु बहितरीनु राइटर पढ़िया आहिनि जेके पोएट्स बि हुआ। अहिड़े नमूने माया कोफिस्की वारनि फ्यूचरिज़म इंट्रोड्यूस कई। रूस में फ्यूचरिज़म जो मतिलबु हो त टेक्नोलॉजीअ जो रिफ्लेक्शन शाइरीअ में अदब में हुजणु घुरिजे। उन में तव्हां जेकॾहिं एतोशेंको ऐं वोज़िनी सेनकेसी जी शाइरी पढ़ंदव त उन में टेक्नोलॉजिकल लाइफ जा काफ़ी लफ़्ज़ अचनि था जेके अॻु में मिसाल ॿुधायमि त आर्ट जी तख़लीक़ वक़्तु मुंहिंजो दिमाग़ु इलेक्ट्रिक शेवर वांगुरु थो फिरे। हाणे उहा ॻाल्हि तव्हांखे 100 साल अॻे नज़र न अचे हा। त अहिड़े नमूने रियलिज़म खे त माना आहे, पर रियलिज़म छड़ो हिकिड़ो फॉर्म ऑफ आर्ट न आहे। मार्केज़ हो न जंहिंखे नोबल प्राइज़ मिली हुई। मार्केज़ हो न जंहिंखे नोबल प्राइज़ मिली हुई, जेको लातीनी अमेरिका जो नावलिस्ट हो। उन इहा किताब जेकॾहिं पढ़ंदव त उन में रियलिज़म तव्हांखे तमामु हिकिड़े अजीब नमूने सां पोर्ट्रेट थियल मिलंदी। उहा सिधी सादी ज़िंदगीअ जो पोर्ट्रेयल न आहे जीअं असांखे हिन जे नाविलनि में नज़र अचे थो। ऐं उन खे सम्झण लाइ बि माण्हू खे काफ़ी कंसंट्रेशन घुरिजे। त आर्ट फॉर आर्ट जो वास्तो कंहिं हद ताईं ज़िंदगीअ सां थी सघे थो, पर जेकॾहिं ज़िंदगी बदिलजी वञे त आर्ट उन सां गॾु ख़तमु न थी वेंदो। जेकॾहिं आर्ट फॉर आर्ट आहे त उनखे पाईंदगी मिली थी सघे। पूरब अव्हां ऐं अव्हां जे पुराणनि साथियुनि 1954 ईस्वी धारे सिंध में पहिरियों भेरो अंजुमन तरक़ी पसंदि मुसनफ़ीन जो कराचीअ में बुनियादु रखियो, जंहिंजो बुनियादी नुक़्ताए नज़र इहो हो त अदब बराए ज़िंदगी आहे। लॻभॻि 40 सालनि बाद ओचितो अव्हां जी बग़ावत जा सबब कहिड़ा आहिनि? शेख हयात अंजुमन तरक़ी पसंदि मुसनफ़ीन सिंधियुनि जी कान ठाही हुई। मां आल पाकिस्तान तरक़ी पसंदि मुसनफ़ीन जो नाइबु सदर हुउसि ऐं उर्दूअ में चङी तरह लिखी सघंदो हुउसि ऐं सिंधीअ में बि। कराचीअ खां वठी लाहौर ताईं हिननि खे ॿियो को सिंधी मिले ई कोन पियो जेको हिननि सां अदबी ॼाण शेयर करे सघे। तंहिं करे मूंखे उन तनज़ीम जो नाइबु सदर मुक़ररु कयो वियो। बाक़ी मुंहिंजो सिंध जे कंहिं बि तरक़ी पसंदि मुसनफ़ीन सां वास्तो कोन रहियो आहे। पूरब छा ईअं त न आहे त बक़ौल सिराज जे जंहिं अव्हां जी शाइरीअ जे मुक़दमे में लिखियो आहे त भिटाईअ वांगुरु शेख हयात खे बि लातादाद मुख़ालिफ़तुनि ऐं मसहपाइनि सां महाॾो अटकाइणो पियो आहे ऐं हीअ तब्दीली उन रद्द अमल जो हिसो आहे। शेख हयात उहो त मां अॻु में ॿुधायमि त मां कम्यूनिस्टनि जो हमसफ़र हुयुसि ऐं कम्यूनिज़म असांजे दिमाग़ ते छायल हुई। तरक़ी पसंदि मुसनफ़ीन जो बुनियादु वाक़ई असां रखियोसीं जॾहिं सिंधी सर्कल हूंदो हो DG कॉलेज में। मुंहिंजो दोस्त शेख राज़ उन जो सेक्रेटरी हूंदो हो। उते मूं 2-2.5 कलाक तक़रीर कई हुई तरक़ी पसंदि अदब ते। उहा तक़रीर इंस्पायर्ड हुई अख़्तर हुसैन रायपुरीअ जे किताब अदब और इनक़लाब खां।
जो बरे सगीर में सभ खां पहिरीं अदब ऐं इनक़लाब ते अख़्तर हुसैन रायपुरीअ किताबु लिखियो हो, जंहिं ते तरक़ी पसंदि तहरीक जो बुनियादु रखियो। फैज़ अहमद फैज़ वारा बि पोइ आया। हिकिड़े भेरे सिंधी सर्कल जी मीटिंग में मूं उन ते तक़रीर कई। तंहिंखां पोइ वरी ठटे में इब्राहिम जोए सां गॾु वियुसि। उते जमियत उल शुरा वारा हुआ। मां 22 वरनि जो हुयुसि। मां त केस हलाइण वियो हुयुसि, वकील हुयुसि। मूं हिननि खे चयो त तव्हां जख था हणो, अजायो वक़्तु था विञायो। उहे वॾा वॾा जेके जुगादरी शाइर हुया उन्हनि खे चयो, दुनिया जो अदब छा आहे? तव्हां त बिल्कुलु अणपढ़ियल माण्हू आहियो। तव्हां छा ॼाणो उन मां? तव्हां त रुॻो रदेफ़ ऐं काफ़िया कढी उन्हनि ते ग़ज़ल पिया था लिखो। शाइरी उहा त न थींदी आहे। उन ई वक़्त खां वठी मुंहिंजी उहा ॻाल्हाइण जी एटीट्यूड हूंदी हुई। 2-2.5 कलाक मूं हुते तक़रीर कई हुई। हूअं त उहो मुंहिंजी खलल आहिनि आहे, पर जोए साहब जे करे टरी विया। सिंधी शाइरनि ख़ासि करे ग़ज़ल गो शाइर सांगी खां वठी हिन महिल ताईं सभु अणपढ़ियल शाइर हूंदा हुआ। छड़ो थोरे के सिंधी शाइरी पढ़ी हुआऊं या अंधी मंडी फ़ारसी शाइरी या कुझु उर्दूअ जा दीवान दाग़, दीवान इंशा, दीवान नासिक वग़ैरह। ग़ालिब बि हिननि जे सम्झ खां घणो परे हो। हू उनखे सम्झी ई न पिए सघिया, छाकाणि जो हिननि खे फ़ारसीअ ते उबूर हुयो ई कोन। तंहिं करे मां उन ई दौर खे अणपढ़ियल शाइरनि जो दौरु सम्झां थो। उन में पहिरीं जेका नवाण सिंधी अदब में आई उहा बेवस जे शाइर सां आई, जेतोणीकि उहो बि जमियत उल शुरा जी मीटिंग्स गॾिजाणनि में कॾहिं कॾहिं वेंदो हो, पर ही ग़ज़ल ते बि शेर पढ़ंदो हो। मिसाल तौरु हिकिड़ी तरह ॾींदा हुआ, वरी उन में काफ़िया बि ॾींदा हुआ, अंदाम मदाम गुलफ़ाम वग़ैरह। उहा ॼण माण्हूअ खे क्रॉस वर्ड पज़ल हल करणी हुई। ऐं शाइर वरी उर्दू अदीबनि जे दीवाननि तां काफ़िया लिखी काफ़ियनि जी सॼी लिस्ट ठाहे शेर खणी ईंदा हुआ। मूंखे उहो मौलाना गिरामीअ ॿुधायो हो त असां अहिड़ी लिस्ट ठाहे ग़ज़ल लिखंदा हुआसीं। जॾहिं ठटे में गिरामीअ मुंहिंजी तक़रीर ॿुधी त गिरामीअ मूंखे पाण ॿुधायो त साईं मुंहिंजो अरवा उन ई ॾींहुं शाइरीअ तां पलिजी वियो हो। बेवस खे अलामा इक़बाल जी क़ौमी शाइरीअ काफ़ी उत्साह ॾिनो हो। पूरब साईं, अदब में ग़ैर जानबदारीअ मां छा मुराद आहे? शेख अयाज़: जानबदारी त असां बि ॾेखारी। इंटरनेशनल कम्युनिस्ट इंस्पायरेशन जेको हो त सॼी दुनिया जे इंसान खे तब्दील करणु पिए चाहियो। असां सभु ख़्वाबनि जा रहवासी हूंदा हुआसीं। इंसान जी बुख बदहाली परेशानी उन सभिनी खे कम्युनिज़म अची ख़तमु कंदो। कम्युनिस्ट एक्सपेरिमेंट टोटल फेल वियो। गोरबाचोव खे जेकॾहिं तव्हां पढ़ी ॾिसंदव पेरिस्ट्रोइका, मूं उन वक़्तु अमेरिका खां घुराए पढ़ियो। मां साॻी ॻाल्हि मुंड खां वठी कंदो हुउसि, छाकाणि जो एम.एन. राय खां सवाइ मूं कई किताब डिसिडेंट्स जा पढ़िया हुआ जेके ॿाहिरां अमेरिका मां घुराया हुअमि। हिते अञा बि मुंहिंजी लाइब्रेरीअ में पिया हूंदा। मिसाल तौरु मशहूरु अमेरिकी नाविल नवीस हावर्ड फास्ट जो किताबु जो कम्युनिस्ट मूवमेंट छॾण खां पोइ हिन लिखियो हो। डगलस हाइड इंग्लैंड जे कम्युनिस्ट अख़बार डेली वर्कर जो एडिटर हो। उन ई जॾहिं पार्टी छॾी तॾहिं उहो किताबु लिखियो, आउट ऑफ द नाइट। मां किताबु पढ़ियो जेको हैम्बर्ग जे सीमेंस यूनियन जे सेक्रेटरीअ जो लिखियलु हो। उहो किताबु मूंखे डॉक्टर महकरीअ ॾिनो हो। अहिड़ा खोड़ किताब मूं पढ़िया। जानबदारी त अदब में मूं ॾेखारी, छाकाणि जो उन जे ख़्वाब खे सचो सम्झोसीं त कम्युनिज़म सच ॾांहुं वठी वेंदो। दरअसल उहो कूड़ो निकितो। उहो ईअं कूड़ो निकितो जीअं ॿिया बि माण्हुनि जा ख्वाब कूड़ा निकिता। कांग्रेसी चरखो कतींदा वधंदा हुआ, जेलनि में पवंदा हुआ। जॾहिं हिंदुस्तान आज़ादु थियो त सभु वञी ब्लैक मार्केटिंग खे लॻा। सॼे मुल्क जो पैसो हाणे पाण वटि रखियाऊं। पाकिस्तान में मुस्लिम लीग आइडियलिस्ट हूंदा हुआ। जॾहिं पाकिस्तान ठहियो त हर को फुरलुट परमट ऐं प्लाटन वग़ैरह ते अची किरियो। उन जी ज़िंदगीअ जा जेके इक़दार हुआ उन्हनि खे हू छॾे विया। त कमिटमेंट छा सां करे माण्हू, जॾहिं को पाइदार आइडियल नज़र ई कोन थो पियो अचे। त मां उन ई नतीजे ते पहुतो आहियां त क़ुर शरीफ़ में 2 लफ़्ज़ आहिनि इंसान जे बारे में, अशरफुल मख़लूक़ात
ऐं ज़ालिम ऐं जाहिल अशरफुल मख़लूक़ात हिकिड़ो प्रोसेस आहे। इंसान खे उन लाइ वॾी जिदोजहद करणी थी पए। हर इंसान आदम जी औलाद न आहे, पर आदम जी औलाद थियण लाइ साबित करण लाइ हिन खे वॾो जिहाद करिणो थो पवे पंहिंजे नफ़्स सां। ऐं हूअं बुनियादी तरह इंसानु ज़ालिम ऐं जाहिल आहे, ऐं मुंहिंजो इंसान जी फितरत में को ख़ासि एतबार न रहियो आहे त हू को चेंज आणे सघंदो। ईअं दुनिया पई हलंदी। हर इंसानु पाण खे ठाहे सघे थो। इंसानु जेकॾहिं पंहिंजे पाड़ेसिरीअ जो ख़्यालु रखे, पाड़ेसिरी पंहिंजे पाड़ेसिरीअ जो ख़्यालु रखे ऐं तोड़ ताईं ईअं ख़्यालु रखनि त सॼी दुनिया बदिलिजी वञे। माण्हू पंहिंजे किरदार में इनक़िलाब आणे तमामु वॾी ॻाल्हि आहे। ॿिए कंहिं इनक़िलाब सां वाबस्तगी मूंखे बेमाना थी नज़र अचे। पूरब हर हंधि सिंधी अदीब सिंधी अदब में नाव पैदा करण खां पोइ उर्दूअ ॾांहुं डोड़ पाए थो। उहा रवश मजमूई तौरु सिंधी अदब ऐं ॿोलीअ लाइ केतिरे क़दुरु फ़ाइदेमंद थी सघे थी। अव्हां जी राय में सिंधी अदीब खे ॿियनि जे लाइ बि लिखणु घुरिजे या न? शेख अयाज़ माण्हूअ खे जंहिं ॿोलीअ में वणे लिखे, सिंधीअ में लिखे, अंग्रेज़ीअ में लिखे, उर्दूअ में लिखे, जंहिं ॿोलीअ ते खेसि महारत हुजे उन में लिखे। उन में एतिराज़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? बाक़ी सिंधी अदीब उर्दूअ में लिखंदो त सिंधी ॿोलीअ जो उन में त फ़ाइदो को बि कोन्हे। मूंखे यूसुफ शाहीन चवंदो आहे त सिंध ट्रिब्यून अख़बार लाइ आर्टिकल लिखी ॾे। पहिरियों पर्चो हिन कढियो ई न पए जेसि ताईं मां हिन खे रेज़िस्टेंस इन लिटरेचर आर्ट एंड डेमोक्रेसी लिखी न ॾिनो, जेका हिन उन अख़बार में छपी। पोइ मूं हुनखे चयो त मां उन खां वधीक हाणे अंग्रेज़ीअ में लिखी न ॾींदुसि, छाकाणि त मां पंहिंजे आर्ट खे, पंहिंजे तहरीर खे, पंहिंजे फ़न खे, पंहिंजे मंतक़ी नतीजे ते फ़क़ति सिंधीअ में पहुचाए थो सघां, ॿी कंहिं ॿोलीअ में नथो पहुचाए सघां। मूंखे उर्दूअ में, अंग्रेज़ीअ में उहे लफ़्ज़ ई न मिलंदा। पूरब कंहिं बि तख़लीकार जे किरदार ऐं संदसि तख़लीक़ में केतिरे क़दुरु हमआहंगी हुजणु घुरिजे। शेख अयाज़ हमआहंगी थी बि सघे थी, न बि थी सघे थी। ग़ालिब वेचारे त लिखियो त ये लाश बेकफ़न असद ख़स्ताए जां का है, ये लाश बेकफ़न असद ख़स्ताए जां का है, हक़ मग़फ़रत कर ले अजब आज़ाद मर्द था। हाणे उहो अजब आज़ाद मर्द सैर बर्फ़ जे लाइ कंहिं अंग्रेज़ कैप्टन जे शान में क़सीदा लिखंदो वतंदो हो, वाइसराय खां वज़ीफ़ो वठण लाइ बंगाल ताईं वेंदो हो। उहे उन्हनि जूं जेके मजबूरियूं आहिनि, मुमकिन आहे त उन्हनि जे संदनि जे किरदार सां मुताबिक़त पैदा नथी थी सघे, ऐं उहो ज़रूरी बि न आहे। तमामु चङो थींदो त किरदार सां मुताबिक़त हुजे, पर जे न बि हुजे त आर्ट पंहिंजी जाइ ते आहे ऐं किरदारु पंहिंजी जाइ ते आहे। पूरब तव्हां पुष्कन खे तमामु घणो साराहींदा रहिया आहियो, जॾहिं त केतिरनि ई आलिमी नक़ादनि पुष्कन खे हिकु मुफ़ाद परस्त ऐं इक़्तिदार जो मुंहिंजो तख़लीकार जी हैसियत में तनक़ीद हेठि आंदो आहे। छा तख़लीकार जी अहलियत में स्टेट लॉ राइट हुअणु ज़रूरी आहे? कीअं ख़्यालु बाबा? हूअं भिटाई कहिड़ो बंदूक खणी पोर्चुगीज़नि जे ख़िलाफ़ु विढ़ियो हो, या कहिड़ो नूर मोहम्मद कलोड़े जे ख़िलाफ़ु तलवार खणी विढ़ियो हो। पुष्कन बि वीचारो पंहिंजे दौर जी क्रिएशन हो। हिन जी रूसी ज़ुबान ते एतिरी त कुदरत हुई जो पुष्कन जो नामुमकिन आहे त हुनजो चङो तर्जुमो कंहिं ॿी ॿोलीअ में करे सघिजे। भिटाईअ जी अज़मत बि हिन जे पंहिंजी शाइरीअ ते एॾी दस्तरस जे करे आहे। उन वक़्तु माण्हू फ्यूडल एज में रहंदा हुआ, फ्यूडल लॉर्ड्स ऐं हिननि जा पैटर्न हूंदा हुआ। हिननि जो को न को पैटर्न सरपरस्त हूंदो हो। शेक्सपियर जे एलिज़ाबेथ पैटर्न हूंदी हुई। ॿिया बि दुनिया जा जेके बि वॾा शाइर ऐं अदीब थिया आहिनि, उन्हनि फ्यूडल ज़माने में हर कंहिंखे पंहिंजा पैटर्न हूंदा हुआ। फ्रांस में बि उन्हनि जा पैटर्न्स हूंदा हुआ। मैडम पाम्पेडार रूसो जो पैटर्न हुई, बालज़ाक जे पैटर्न, फालबर्ट गेस्टो जी पैटर्न हुई, डाइडेरो जी पैटर्न हुई। कई अदीब हुआ फ्रांस जा जिन खे एरिस्टोक्रेट
फैमिलियूं पेट्रोनाइज़ कंदियूं हुयूं ऐं उन्हनि जी पेट्रोनाइज़ेशन खां सवाइ अदब तख़लीक़ न थिए हा। सॼी बरे सग़ीर में ॾिसो त वली दखनीअ खां वठी ग़ालिब वारे ज़माने ताईं सभु ग़रीब वज़ीफ़े ख़ातिर ख़्वार हूंदा हुआ। मूं वांगुरु कंहिं वकालत त कान कई हुई जो पाण खे बि पाले ऐं शाइरी बि करे। उहे ॿई ॻाल्हियूं हिननि में कोन हुयूं। हिननि खे वज़ीफ़ो मिलंदो ऐं पोइ सॼो ॾींहुं शेरो सुखनि जी सौदा में हूंदा हुआ। उहा शाइरी त ॿी क़िस्म जी हुई। बहर सूरत उन्हनि में तमामु वॾा माण्हू बि पैदा थिया। ग़ालिब तमामु वॾो माण्हू हो ऐं मां ग़ालिब जहिड़ा इमेजिस्ट पोएट्स दुनिया में तमामु थोरा ॾिठो आहिनि। हिन जी इमेजरी एॾी अजीब व ग़रीब आहे। है कहाँ तमन्ना का दूसरा कदम यारब, हमने दश्ते इम्कान को एक नक्श पा पाया। त ऐं ख़ुदा हिन तमन्ना जो ॿियो क़दम किथे पहुचंदो? असां त हिन पूरे इम्कान जी बयाबान खे हिकिड़े क़दम सां वागे छॾियो आहे। गम नहीं होता है आज़ादों को बेशज़ यक नफ्स, बर्क़ से करते हैं रोशन शम्मा मातम खाना हम। त आज़ाद माण्हुनि खे हिकिड़ी घोड़ीअ खां वधीक ग़म न थींदो आहे। असां बिजलीअ सां मातम खाने जी शमा रोशन कंदा आहियूं। उहो इमेज त ग़ालिब ई ॾेई सघंदो आहे। हीअ त उर्दूअ जो शाइर हो। मूं सॼी दुनिया जा शाइर पढ़िया आहिनि। स्पेनिश हुजनि, इटालियन हुजनि, जर्मन हुजनि, ब्रिटिश हुजनि, रशियन हुजनि, अमेरिकन्स हुजनि, ऑस्ट्रेलिया ताईं यहूदियुनि ताईं मूं हिननि जी शाइरी पढ़ी आहे। उन जे करे का इनहिबिशन्स नथी थी सघे त फलाणो फलाणी ॿोलीअ में थो लिखे ऐं उन जे ज़रिए इज़हार जो वेनू कहिड़ो आहे। पूरब अयूब ख़ान जे दौर में पाकिस्तानी राइटर्स गिल्ड ठही, जंहिं खे पहिरीं शहरी मजमूए खे मंता तौरु इनाम बि ॾिनो। पर राइटर्स गिल्ड अणसिधी तरह उर्दूअ खां सवाइ बाक़ी ॿियनि ख़ासि करे सिंधी ॿोलीअ खे पोइते रखणु थे चाहियो। शायदि उन जे सबब जे करे अॻिते हली ख़ुदि उन जे बुरान करे सिंधी अदीबनि में पिणु ॿ धड़ा थी पिया। छा तव्हां उन्हनि हालतुनि ते तफ़सीली रोशनी पसंदि कंदा? शेख अयाज़ सिंधी अदीब राइटर्स गिल्ड खे गिग थी चिमिड़िया। जमीलुद्दीन आली मुंहिंजो दोस्त हूंदो, हू सेक्रेटरी जनरल हो राइटर्स गिल्ड जो। जॾहिं गिल्ड ठाहिनि पिया त उन जी पहिरीं मीटिंग लाइ मूंखे ॿुधायो वियो, पर मां न वियुसि। रेडियो ते उहा ख़बर आई त शेख अयाज़ खे बि मरकज़ी कमेटीअ में खयो वियो आहे, छो त आलीअ जो चवणु हो त कराचीअ खां वठी लाहौर ताईं पिंडी ताईं को बि ॿियो अहिड़ो माण्हू न आहे जेको तव्हांजी शाइरीअ ते ॻाल्हाए सघे, सम्झी सघे। पर वाक़ई राइटर्स गिल्ड जो उहो रवैयो हूंदो हो। हू उर्दूअ खे तरजीह ॾींदा हुआ। जिते उर्दू अदीबनि खे 2 लख आदम जी अवॉर्ड मिले त असांखे 10,000 मिलंदो। उन में को बि शक कोन्हे। उन में असांजो को वॉइस कोन हो, चवंदा बि हुआसीं त को ॿुधंदो कोन हो। पर पोइ राइटर्स गिल्ड ते मूंखे कावड़ आई। जॾहिं मां साहिवाल जेल में हुयुसि त राइटर्स गिल्ड वारनि मां कंहिं हिकिड़े माण्हूअ बि का स्टेटमेंट मूंखे रिलीज़ कराइण लाइ न ॾिनी। जॾहिं मां जेल मां ॿाहिरि निकितुसि त मूंखे शाह लतीफ़ जे रिसाले ते 10,000 रुपया इनाम ॾिना। सिर्फ़ु उन ॻाल्हि खे कवर करण लाइ मूं वटि डॉक्टर हसन आयो, जेको अब्दुल्ला हारून कॉलेज में प्रिंसिपल बि हूंदो हो। हू मूं वटि आयो ऐं चयईं त अयाज़ साहिबु, इहो तूं क़बूलु कंदे? त मूं चयो त न, मां उहो इनाम क़बूलु न कंदुसि, छाकाणि त जॾहिं मां जेल में हुयुसि त कंहिं बि का हमदर्दी कान ॾेखारी। बाक़ी हाणे चइनि पैसनि जे करे ज़मीर कोन विकिणबो। मूं स्टेटमेंट ॾिनी ऐं मां पहिरियों अदीब हुयुसि जंहिं राइटर्स गिल्ड जो अवॉर्ड वठण खां इनकार कयो। पर उहा हक़ीक़त हुई त उर्दूअ खे वधीक पिए मिलियो, बाक़ी सिंधी, बलोची, पंजाबीअ खे घटि पिए मिलियो। उहो उन जे करे बि थी सघे थो त हू सम्झनि पिया त उर्दू क़ौमी ज़ुबान आहे ऐं ॿियूं सूबाई ज़बानूं आहिनि। पूरब मरहूम अलादाद ॿोए
पूरब खे इंटरव्यू ॾींदे चयो हो त शेख हयाज़ नोबेल प्राइज़ जो हक़दारु हुयो, पर हिन शेख हयाज़ खे बहितर नक़ाद न मिलिया। अवां उन जी राय जे बारे में कुझु चवणु पसंदि कंदा? शेख हयाज़: नक़ाद शाइर खां बि वधीक ज़हीन थींदो आहे। हिन जी एतिरी दूरदर्श नक़ाद शाइर खां बि वधीक ज़हीन थींदो आहे। हिन जी एतिरी दूररस निगाह हूंदी आहे जो उन जे शहर में पेही करे जीअं सिप मां मोती कढिबा आहिनि, ईअं उन शहर मां ॻाल्हियूं कढी ईंदो आहे। नक़ाद सिंध में को आहे ई कोन। हिननि जी पंहिंजी सम्झ, पंहिंजो मुतालियो एतिरो महदूद आहे जो मां पाण ई नथो चाहियां त मूं ते को तनक़ीद लिखे। बाक़ी गारियूं त ॾींदा रहंदा आहिनि, जेकॾहिं उहा तनक़ीद आहे त पोइ ठीकु आहे। बाक़ी जेसिताईं नोबेल प्राइज़ जो तालुक़ु आहे त ॿियनि माण्हुनि बि मूंखां हिकु ॿ भेरा सुवालु पुछियो आहे त तव्हांखे नोबेल प्राइज़ ॾियनि था, त मूं हिननि खे साॻी ॻाल्हि चई त नोबेल प्राइज़ कीअं मिली सघंदो। नोबेल प्राइज़ ॾियनि था ईस्टर्न कंट्रीज़ में, जिन में यूरोपियन ज़ुबान खे ख़्याल में आंदो थो वञे। ट्रांसलेशन जेकी आहिनि या त फ्रेंच में हुजे या इटालियन में हुजे या स्वीडिश में हुजे या अंग्रेज़ीअ में हुजे या रूसी ज़ुबान में हुजे, पर घणो करे उन्हनि मुल्कनि जूं बि जॾहिं अंग्रेज़ीअ में तर्जुमो थी अचनि थियूं तॾहिं उन्हनि खे नोबेल प्राइज़ मिले थो। हिते त को अहिड़ो नथो सुझे जेको उन्हनि ज़ुबाननि ते उबूर रखे ऐं तर्जुमो करे सघे। हिकिड़ी ऑस्ट्रेलियन शाइरा हुई स्टीला ड्राइवुड, उन इहे 100 सिफ़ा खन मूं ते लिखिया हुआ। कुझु ऑस्ट्रेलिया में मज़मून लिखिया ऐं छपाया अथई, कुझु नज़म तर्जुमा कया अथई। उन जी बि लिमिटेशन उहा हुई त हूअ सिंधी न पई सम्झी सघे। उर्दूअ ते हिनखे उबूर हो ऐं उर्दू शेरनि जा उहा तर्जुमा करे पई सघे। कुझु मूं हिन खे सिंधी शाइरी सम्झाइण जी कोशिशि कई। हुन मूंसां 30 निशिस्तूं कयूं ऐं पोइ ऑस्ट्रेलिया उते मुंहिंजे शाइरीअ जा तर्जुमा ऐं मूं ते मज़मून छपायाई, जे मूंखे बि मोकिलियाई। मां त उन ई नोबेल प्राइज़ लाइ कैंडिडेट बि नथो थी सघां, छाकाणि त मुंहिंजो पूरो तर्जुमो अंग्रेज़ीअ में थियलु न आहे। टैगोर खे येट्स तर्जुमो कयो, जेको इंग्लैंड जो वॾे में वॾो शाइर हो। उन जे करे टैगोर खे नोबेल प्राइज़ मिलियो। अलामा इक़बाल खे निकिल्सन तर्जुमो कयो, पर उहो एॾो वॾो शाइर न हो, उन जे करे इन खे नोबेल प्राइज़ न मिली। फैज़ जो तर्जुमो बि अंग्रेज़ीअ में थियो त उन खे बि न मिली। बरे सग़ीर मां त छोड़ो टैगोर खे नोबेल प्राइज़ मिली आहे ऐं उन जा सबब हुआ। ईअं कोन हो त को टैगोर पाण अंग्रेज़ीअ में न लिखंदो। टैगोर जेको अंग्रेज़ीअ में लिखियो उहो एॾो वॾो न आहे, पर टैगोर खे जंहिं तर्जुमो कयो उहो पाण तमामु वॾी पाए जो शाइर हो। येट्स 19वीं सदीअ जे तमामु वॾनि शाइरनि मां हो। पूरब 1956 ईस्वीअ धारे जॾहिं सिंधी अदबी संगत जी पहिरीं कन्वेंशन में संगत खे सिंध सतह ते उभरण जो मौक़ो मिलियो त संगत जो पहिरियों सेक्रेटरी जनरल अयाज़ कादरी इस्तीफ़ा ॾेई वियो। कनमाननि चवाणीअ त संगत जे उन इब्तिदाई बहरान में अव्हां ऐं अव्हां जे साथियुनि जो हथु रहियो आहे। तव्हां उन्हनि हालतुनि जे पस मंज़र में रोशनी विझी सघो था? शेख हयाज़: मुंहिंजो सिंधी अदबी संगत सां को बि वास्तो न रहियो आहे। मुंहिंजी संगत त आहे हेमनगवे सां, बर्टार्ड रसल सां, समेसर सट मान सां, काज़ान राक्स सां। ही सॼी दुनिया जा अदीब जेके आहिनि मुंहिंजे चौधारी लाइब्रेरीअ में रखियल किताब वेठा आहिनि। मां उन्हनि जो सेक्रेटरी जनरल आहियां। उहे शायदि पाण हिक ॿिए खे नथा सुञाणनि, मां उन्हनि खे सुञाणां थो। उन्हनि सां मुंहिंजी संगत आहे। बाक़ी मुंहिंजो सिंधी अदबी संगत सां त को वास्तो न रहियो आहे। न शुरूअ में वास्तो हो ऐं न ई पोइ कंहिं बि दौर में को वास्तो रहियो आहे। पूरब: नई टहीअ जे अदीबनि जो शाइरीअ तरफ़ घणो लाड़ो आहे। अवां अॼुकल्ह तख़लीक़ थींदड़ शाइरीअ मां केतिरे क़दुरु मुतमइन आहियो? शेख हयाज़: ठीकु आहे, लिखनि था, पर हिकिड़ो अहिड़ो वक़्तु ईंदो जो उहे पंहिंजी राह पाण पैदा करे वठंदा।
ॾाढो सुठो लिखी सघंदा। हाणे बि लिखण वारा ॾाढा चङा पिया आहिनि, पर हिननि खे घुरिजे त पास्ट मां जान छॾाए शाह लतीफ़ आहे, मां आहियां, या ॿिया जेके शाइर आहिनि उन्हनि जा पेशरू उन्हनि खे छॾे पंहिंजी राह ॻोल्हनि। बाक़ी हूअं लिखनि सुठो था, लिखण लाइ ॿ ॻाल्हियूं आहिनि, हिकु त ज़िंदगीअ जो मुशाहिदो हुजे, ॿियो वरी काफ़ी मुतालियो हुजे। कोशिशूं करे रहिया आहिनि। असांजो पुठिते पियल सूबो आहे जंहिंखे कोई लेखे बि कोन थो। हाणे अदीब अहिड़ा ई पैदा थींदा जेतिरो सूबे जो कदु काठ हूंदो, असांजी मञता बि ओतिरी थींदी जेतिरी असांजे सूबे जी आहे। पूरब अॼुकल्ह अव्हांजी ज़िंदगी कीअं पई गुज़रे? शेख अयाज़: मां हिकु गोशा नशीन इंसान थी चुको आहियां। हिकु त बीमारीअ जिस्मानी तौरु कमज़ोर करे छॾियो आहे, ॿियो मां अपार्टमेंट जे 4थे फ्लोर ते रहियो पियो आहियां। हिन बिल्डिंग जी लिफ्ट कॾहिं ख़राबु थी वञे त उन ई भउ खां हेठि नथो लहां त वरी मूंखे ॾाकण ते चढ़णो न पवे। न त हूअं त मूंखे पंहिंजी कार आहे, उन ते घुमणु काॾे निकितो हलियो वञा। उन करे अक्सर पंहिंजे रूम में ई वेठो हूंदो आहियां ऐं उन अरसे में मूं तमामु घणो लिखियो आहे। मां भायां थो त 8-10 किताब त मुंहिंजा अञा अणछपियल पिया आहिनि, जिन में हिकिड़ो कतिन कर मोड़िया जॾहिं जी 3 वॉल्यूम आहे, ॿियो सांझी समुंड सपूं, उहो नज़मुनि जो मजमू आहे, टियों आहे कुंजूं कुरकन रोह ते, इहे मुंहिंजा नज़मुनि जा मजमू आहिनि। घाट मथां गंगोर घटा में या बरसाति में केतिरियूं ई आर्टिकल्स छपियूं आहिनि। शाइरीअ जे मौज़ूअ ते उन्हनि में मूं खोड़ लिखियो आहे। स्पेन जी आज़ादी ऐं ॿियनि मौज़ूअनि खे तरतीब ॾिनो आहे। ॿियो हमीद सब्ज़ोई मुंहिंजी हाइको ते मोनोग्राम लिखियो हो, मूंखे ॾेई वियो त उन लाइ पेश लफ़्ज़ लिखां, त मूंखे मोनोग्राम पढ़णो पियो ऐं उन इंस्पायर कयो त 3 ॾींहंनि में मां 309 हाइको लिखी वियुसि, जेको हिकु जुदा किताबु आहे ऐं जंहिं ते मूं मींहं कणियूं नालो रखियो आहे। हीउ जेको मुंहिंजो नओं किताबु चंड ॻलियूं छपियो आहे, उन में 250 खां मथे तराइल आहिनि। उहे मां रातियूं सांदहि जागी 15 ॾींहंनि में लिखिया हुआ। हींअर मूं सुल्तान बाहुअ जे स्टाइल ते 64 लिखिया हुयमि, उहे बि 150 खनि लिखी वियो आहियां। शाइरी मुंहिंजे लाइ तफ़रीह हूंदी आहे। बाक़ी हूअं मुंहिंजी तबियत चाक नथी रहे। मुंहिंजो पुटु कार्डियोलॉजिस्ट आहे, उन जी नज़रदारी हेठि रहां थो। हिकु ॿ भेरो लोॾो अची वियो हो मुंहिंजी बेहतियातीअ जे करे। कुझु पढ़ंदो आहियां, हाणे त पढ़ी बि एतिरो नथो सघां। कॾहिं वीडियो कैसेट्स ॾिसंदो आहियां, कॾहिं ऑडियो कैसेट्स ॿुधंदो आहियां। बसि ज़िंदगी ईअं थी पई गुज़रे। कंहिं महिल को यार दोस्त अची निकिरंदो आहे। कराचीअ जा रस्ता एॾा वॾा आहिनि जो अचण जी माण्हूअ लाइ गुंजाइश घटि आहे। ॿियो त वरी असांजी क़ौम बि त वॾी क़दुरदान आहे। पूरब ॻोहे साहब हिकु भेरे उहा शिकायत कंदे चयो त असांजो समाज हिक ॿिए खे तस्लीम करण जे ख़िलाफ़ु आहे ऐं असीं हिक ॿिए खे रिकग्नाइज़ नथा करियूं, मञता नथा ॾियूं। शेख अयाज़: मूंखे मञता जी ज़रूरत का ई बि कान्हे। माण्हूअ खे पंहिंजे फुलफिलमेंट, सेल्फ फुलफिलमेंट घुरिजे। माण्हूअ खे पंहिंजे रूह जी तकमील घुरिजे, जंहिंजे करे लिखे थो। मञता लाइ नथो लिखे। कंहिं माण्हूअ ईअं ॻाल्हि पे कई त मूं हिन खां पुछो त कंहिंखे कीअं ख़बर पवंदी? मूंखां पोइ त हीउ शेख अयाज़ आहे। चयईं त साईं उते संगेल लॻल हूंदो। चयोमांसि त माण्हू मुंहिंजो संगेल लाहे, हिकिड़े बेवकूफ़ माण्हूअ जे क़बर ते हणी अचे त पोइ त मुंहिंजी महिनत ई अजाई वई। क्रिएशन ऑफ आर्ट हिकिड़ी इबादत वांगुरु आहे। केतिरा माण्हू आहिनि जेके इबादत उन लाइ न कंदा आहिनि त खेनि बेश्त मिलंदो या दोज़ख मिलंदो, पर इबादत हुननि खे सुकून क़ल्ब ॾिए थी। उहो हिननि जे लाइ काफ़ी आहे। त मूंखे बि कंहिंजी मञता जी परवाह कोन हूंदी आहे त कोई मञे थो या नथो मञे। ऐं शाइरी मूंखे तहजुद जी निमाज़ वांगुरु सुकून ने क़ल्ब आछींदी आहे। उहा मुंहिंजी इबादत आहे, इलाजु आहे। बीमारी पीरी मौत खां निजात आहे। उहा मूंखे गौतम बुद्ध खां बि बहितर निर्वाण आछे थी। मां जॾहिं पाण में पे ई ॾिसां थो त काइनात
खां वॾो थी वञा थो। मुंहिंजी शाइरी ग़ैब जी तख़लीक़ आहे ऐं उन जी हर सिट मां पुर इसरारियत टपके थी। मां मुतमइन आहियां त उन मूंखे भरपूर ज़िंदगी ॾिनी आहे। हा, मूंखे अञा अकीचार शेर लिखणा आहिनि, नई नई सिन्फ़ुनि में इज़ाफ़ो करिणो आहे। उनखे पूरे करण लाइ मूंखे ईअं वरी वरी मोटी अचिणो आहे जीअं अॻे मोटी आयो हुउसि। अलामा इक़बाल चयो आहे त गुमा बि न कर तूं महफ़रोश जो कमु तोड़ ते पहुतो आहे। गुमा बि न कर त महफ़रोश जो कमु तोड़ ते पहुतो आहे। हज़ारे अणपीतल शराब अंगूर जे रग रग में समायल आहिनि। असुलु पारसीअ जो शेर हुन करे नथो ॿुधायां छो त पारसी सम्झण वारा थोरा रहिया आहिनि। पूरब अक्टूबर 1995 ईस्वी वारे शुमारे में शाया थियल निसार शाहीन।